अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हिन वक़्तु असां सिंध जे ज़िले शिकारपुर जे तालके गढ़ियासीन में जेको MP आकाश राज खान दुरानी जो शहर आहे गढ़ियासीन उते मौजूदु आहियूं ऐं उन शहर जी जेका रूरल हेल्थ सेंटर आहे यानी कि तालका इस्पताल गढ़ियासीन उन जे गेट जे साम्हूं बीठा आहियूं। अचो त अंदरि ॾिसूं त इस्पताल में छा सहूलियतूं आहिनि। इहे जेका आहे रूरल हेल्थ सेंटर गढ़ियासीन आहे, गढ़ियासीन जी गवर्नमेंट इस्पताल आहे जंहिंजी हीअ सूरत हाल आहे जो जेको मंज़र ऐं नज़ारो ॾेखारियां थो पियो त हीअ उन जी सूरत हाल आहे। हीअ वरी जेका गेट आहे अंदरि जेका बिल्डिंग जी मेन इस्पताल आहे उन जी जेका गेट आहे मेन गेट ऐं उन जे साम्हूं तव्हां ॾिसो त हीअ सूरत हाल आहे। माना सफ़ाई सुथराई जे वारे इस्पतालुनि जो इहो हाल आहे जिते माण्हू जेको आहे सिहत ऐं सफ़ाई जो दर्स वठण जे हवाले सां अचनि था। डॉक्टर पहिरियों ई दर्स इहो ॾींदा आहिनि न, बाबा सफ़ाई रखो, कपिड़ो साफ़ु रखो ऐं हथ साफ़ु रखो। ऐं उते जेको आहे जिन दर्सगाहुनि में इहो इन क़िस्म जो जेको आहे उहो फैज़ ॾियनि था पिया डॉक्टर, उन्हनि जी सूरत हाल ॾिसो। हाणे हे जेका पाणीअ जी टंकी आहे हथो हथ बत धोइबा, हाणे हथ त चवंदा धो, हाणे पाण जेका जेको इंतिज़ाम कयूं वेठा आहिनि हथ धोअण जे हवाले सां उहो तव्हां ॾिसो त छा सूरत हाल आहे। टैंकियूं ख़तमु आहिनि कंहिं क़िस्म जी का। हीअ गवर्नमेंट इस्पताल गढ़ियासीन आहे, तव्हांखे मां ॾेखारियां थो पियो। ऐं इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि मां तव्हांखे हीअ ॾेखारियां, ॾिसो त सही हीअ जॻह माना किरे थी पई। इस्पताल जी मेन बिल्डिंग आहे, माना हे जेको आहे त हिते त को माण्हू जेको आहे त हिननि जी माण्हुनि जी ज़िंदगी रिस्क ते लॻी पई आहे। ईंदो मुंहिंजे ख़्याल में उन जी त ज़िंदगी हिते ख़तरे में आहे। हिते कीअं इलाज जे हवाले सां ईंदो, न मुंहिंजे ख़्याल में 10 थियनि था। साईं जेको आहे त हिन वक़्तु जेको पेशेंट घणा महिरबानी करे ॿुधायो त रजिस्टर थिया आहिनि हिन वक़्तु ताईं? हा हिन वक़्तु ताईं तक़रीबन 15 थिया आहिनि। 15 जेके आहिनि पेशेंट उहे रजिस्टर थिया आहिनि। भाऊ रजिस्ट्रेशन करण जे लाइ हिते काउंटर ते वेठा आहिनि। हिफ़ाज़ती टुकनि जो कमिरो आहे, EPI रूम आहे। रूम में अंदरि वञूं त कमिरो जेको आहे त उहो मुसलसल जेको आहे त सॼो ख़ाली आहे, खुलियो पियो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में सफ़ाई त सफ़ा बि टके जी न आहे। इस्पताल सॼी ख़स्ता हाल लॻी पई आहे, गंदगी गंदगी आहे हर पासे। तव्हां ॾिसो माना हीअ आहे हे आहे। हाणे हे जेको आहे बैटरियूं आहिनि लखनि करोड़नि जूं मुंहिंजे ख़्याल में बैटरियूं हूंदियूं उहे, हे त कंहिं हथ बि न आहे लॻायो हिननि बैटरियुनि खे। जेको आहे अफ़सोस जी ॻाल्हि आहे, हले पटे वारा कोन न त छा इस्पताल में। हीअ इस्पताल ई सॼी किरे थी, मथे ई सूरत हाल एॾी लॻी पई आहे त हीअ जेका आहे न हीअ जेको चूनो आहे चूने खे जेकॾहिं ॿुहारो लॻे त मुंहिंजे ख़्याल में हे जेको आहे त कुझु न कुझु सफ़ाई थी सघे थी। छंड बि छंड को ॾियण लाइ कपिड़े खे बि तयारु न आहे। हे ॾिसो साईं इस्पताल जूं दरियूं जेकी आहिनि सॼा जारा लॻा पिया आहिनि हिन में। इस्पताल तव्हां ॾिसो गवर्नमेंट इस्पताल जेका आहे गढ़ियासीन जी स्पीकर आकाश राज खान दुरानी जेको हिन वक़्तु माना MP आहिनि आकाश राज खान दुरानी, उन जे शहर गढ़ियासीन जी इस्पताल आहे। इस्पताल में माखी भउ थो थिए, अलाह रहम करे मालिक साईं, ॼण भूत बंगलो लॻो पियो आहे। इहा इस्पताल त नथी लॻे, अस्तग़फिरुल्लाह। हे माना जेको आहे इस्पताल में हिकु त सुनसान लॻो पियो आहे, पर गंदगी गंदगी हर पासे पूरी इस्पताल माना जेका आहे जीअं चऊं त माना सम्झ त हे तव्हां माना ॾिसो साईं इस्पताल जी सूरत हाल। हे जेको आहे त गवर्नमेंट इस्पताल गढ़ियासीन जी जेका सूरत हाल मां तव्हांखे ॾेखारियां थो पियो। हर पासे गंद जा ढेर पिया आहिनि, कंहिं क़िस्म जी का बि सफ़ाई सुथराई न आहे। ऐं को बि माण्हू ईंदे वेंदे बि माना जेको आहे ॼण त ॾाढो ख़ौफ़ज़दा पियो माना थिए थो। मूंखे ई भउ थो थिए त ॿियो को माण्हू हिते मुलाज़िम न ईंदो त पेशेंट त परे जी ॻाल्हि रही। हाणे ॾिसे ताला लॻा पिया आहिनि, को अचण वञण वारो बि माण्हू न आहे। फैमिली प्लानिंग जो शुबो आहे, बोर्ड त लॻो पियो आहे, तालो आहे, दर भॻो पियो आहे। छाजो कमिरो आहे माना जेको आहे त कमिरे खे तालो लॻो पियो आहे, ताले खे बि साल लॻी विया आहिनि, जारो लॻो पियो आहे। कुर्सियूं जेकी आहिनि इस्पताल में पयूं आहिनि, कुर्सियुनि खे माना को कपिड़ो हणण जे लाइ तयारु न आहिनि। कुर्सियुनि खे बि बहितर आहे त हुते मुसाफ़िर खाने में पछाड़ी हिते कॾहिं वांदियूं आहिनि पयूं आहिनि, को इस्तेमालु बि नथियूं थियनि। रहंदो हिननि खे कट चढ़ी वई ईअं ई ॻरी ख़तमु थी वेंदियूं, का मालिकी कोन्हे। तव्हां 17 में सीनियर स्टाफ नर्स आहियो ऐं तव्हां आदि CMW आहियो। हिते डॉक्टराणी का आहे?
काई डॉक्टर ना 5 साल खां वठी काई डॉक्टर ने 5 सालनि खां वठी हा हा त अॼु माना को पेशेंट तव्हां वटि को रजिस्टर थियो हुजे ना अॼु अञा ओपीडी आई अञा ओपीडी न आई आहे। कल्ह हा कल्ह वारा थी विया। कल्ह जा घणा आहिनि कल जा तकरीबन 12-13 आहिनि। 12-13 पेशेंट आहिनि हुन में अल्ट्रासाउंड घणनि जो थियो आहे अल्ट्रासाउंड जा 20-25 थी विया। अच्छा अच्छा हीअ आहे माना सफ़ाई कंहिं क़िस्म जी कोन्हे पटेवाल वग़ैरह कोन्हे छा सफ़ाई छा हिते वेहूं था हेॾे ॾिसो न सफ़ाई छा जॾहिं इस्पताल सॼी कोन्हे हे माने माने बाथरूम ॾिसो हे ॾिसो